हिन वीडियो में असां पढ़ंदासीं त अगरि कंहिं क्वेशन में हिक खां वधीक तब्दील थींदड़ यानी वेरिएबल्स हुजनि त उहा कीअं हल थींदी। त अचो त हिकिड़ी क्वेशन लिखूं था, मिसाल जीअं a प्लस b। हाणे a ऐं b इहे ॿई तब्दील थींदड़ आहिनि। त a जी असां वैल्यू था लिखूं 7 ऐं b जी वैल्यू मिलियल आहे असांखे 2। हाणे तव्हां हिन वीडियो खे पॉज़ कयो ऐं सोचो त इन जो छा जवाबु निकिरंदो। अचो त हिनखे हल था कयूं त असां अगरि हिनखे हल कंदासीं त a जी जॻह ते असां लिखंदासीं 7, छाकाणि त a जी 7 मिलियल आहे, ऐं उन खां पोइ b जी जॻह ते लिखंदासीं 2। त असांजो जवाबु थींदो 7 जोड़ 2 9। अचो त हाणे हिकु ॾुखियो या वॾो हिसाब खणी था ॾिसूं त उन में कीअं हल थींदो अगरि 2 तब्दील थींदड़ अची था वञनि। सभ खां पहिरियों असां x था खणूं ऐं उन सां ज़रब में लिखूं था y, ऐं उन मां कट में लिखूं था वरी y, ऐं उन खां पोइ उन में जोड़ में असां लिखूं था 3 ज़रबिया x माना 3x। हाणे इहे ॿई ज़रब में आहिनि। अच्छा, हाणे x ऐं y जी असां हिकु वैल्यू था खणूं त असां x जी वैल्यू था खणूं फॉर एग्ज़ाम्पल 3, ऐं उन खां पोइ असां y जी वैल्यू था खणूं 2। हाणे अचो त हिनखे हल करे ॾिसूं, इन में असांखे पुट करणी पवंदियूं इहे सॼे वैल्यूज़, पोइ असांजो हिसाबु निकिरंदो। हाणे x ऐं y इहे पाण में ज़रब में आहिनि त x जी जॻह ते असां लिखंदासीं 3, ऐं उन खां पोइ ज़रब जी निशानी ॾेई करे y जी जॻह ते असां लिखंदासीं 2। कट में असां वटि y आहे जेको बराबरि आहे 2 जे, त 2 लिखंदासीं। पोइ वरी जोड़ में आहे असां वटि 3, ऐं x जी छा वैल्यू आहे, x जी वैल्यू आहे 3, त असां लिखंदासीं 3 ज़रबिया 3। हाणे अचो हिनखे हल था कयूं। असांखे ख़बर आहे त पहिरियां ज़रब कबी आहे ऐं उनखां पोइ जोड़ कट कबी आहे, त 3 ज़रबिया 2 6 थींदो, ऐं 3 ज़रबिया 3 असां वटि 9 थींदो। 6 मां 2 कटींदासीं त असां वटि 4 बचंदो, ऐं उन में जोड़ कंदासीं 9 त असां वटि थी वेंदा 13, ऐं 13 असांजो जवाबु निकिरंदो।